अस्सलामुअलैकुम। किर्स 682 हिन सीज़न में ख़रीफ़ सीज़न में 2026 में तमामु घणो बिज़नेस कयो आहे। हिन वैरायटी 2024 में रिलीज़ थी। उन खां पोइ हिन जी जेका पॉपुलैरिटी हुई या हिन जी जेका मतिलबु हाक हुई, त तव्हां छा था सम्झो तव्हांजे ज़मीन ते जेकॾहिं तव्हां किर्स 682 वैरायटी लॻाई आहे, नई वैरायटी आहे, ऐं कहिड़ो हिन परफॉर्म कयो आहे? तव्हां हिन मां पैदावार मतिलबु फुटियुनि जी चूंडाई कई आहे या कोन कई आहे? तव्हां छा था सम्झो हिन जी परफॉर्मेंस कीअं आहे? जेकॾहिं मिसाल असां ओवरऑल ॾिसूं त ट्रिपल जीन जेके वैरायटीज़ आहिनि या जेके ॿियूं असांजूं आम जिन्सूं आहिनि, उन्हनि काफ़ी परफॉर्म सुठो कयो आहे। हिन जो बूड़ो जेकॾहिं मिसाल हिन खे असां ॾिसूं हितां खां त सुठो आहे। हिन जी क़द असां वटि मतिलबु कुझु जेके आहिनि असांजा प्लाट, छो जो ॿनी जो वर्क वग़ैरह बि हूंदो आहे ऐं फर्टिलाइज़र वग़ैरह जे हवाले सां जेकर असां ॾिसूं त मैनेजमेंट तमामु घणो असरु छॾींदी आहे वैरायटी जी डेवलपमेंट ते, वैरायटी जी ग्रोथ ते। त तव्हां छा था सम्झो त हीअ वैरायटी कीअं आहे? बीमारियूं त ओवरऑल असांजे जिन्सनि ते आहिनि। मिसाल जेकॾहिं चऊं किर्स 682 ते कोन्हे का ऐं ॿियनि वैरायटियुनि ते आहे, ॿियनि जिन्सनि ते आहे, त ईअं न थींदो। त हिन ते बि बीमारी आहे, सकिंग इंसेक्ट आहिनि हिन जा, ऐं गोगड़ो हिन जो ओवरऑल जेको आहे नंढो हूंदो आहे, पन हिन जा नंढा हूंदा आहिनि, बूड़ो सुठो आहे हिन जो। पर मां सम्झां थो त हीअ का अहिड़ी वॾी जेका आहे इनकलाब वैरायटी कोन्हे का। थी सघे थो मां ग़लति थियां, छो जो ॾिसो असां पहिरियों दफ़ो हिनखे सुठे नमूने सां ऑब्ज़र्व कयूं पिया। आबादगार पोखींदा अचनि पिया, उन्हनि खे घणी ख़बर हूंदी। तव्हां पंहिंजा तजिया असांखे ॿुधाइजो, तबसरा या तव्हां एक्सपीरियंस तव्हांजा जेके तजुर्बा आहिनि उहे असांखे ॿुधाइजो। पर मूंखे तमामु घणी शिकायत मिली आहे, छो जो असां सॼो ॾींहुं आबादगारनि सां पेज जेकॾहिं रन कयूं था न, त आबादगार असांखे ॿुधाईंदा रहंदा आहिनि। वैरायटी असां पुछंदा आहियूं, जेकॾहिं हू का बि मैनेजमेंट जे हवाले सां असां खां ॻाल्हि पुछंदा आहिनि त असां उन्हनि खां वैरायटी जे बारे में ज़रूरु पुछा कंदा आहियूं। सो तव्हां असांखे ॿुधायो त तव्हां किर्स 682 जे बारे में छा था सम्झो। मां सम्झां थो त हिन में जेका हिते ग्रोथ सुठी आहे। मिसाल हिकिड़ो वण न ॾिसूं पर ॿिया बि वण आहिनि, त ओवरऑल हिन में गोगड़ा सुठा पिया थियनि। ठीकु आहे, हीअ जेकॾहिं मिसाल ॿूटो ॾिसूं या हेॾां जेके ॿूटा ॾिसण में अचनि पिया, ओवरऑल मतिलबु हिन में ग्रोथ सुठी आहे। पर ओड़ी न आहे जेका हिकिड़े मिसाल ॿियनि जिन्सनि में 323 आहे, KZ 324 आहे, ऐं नेक्स्ट 12 हिकिड़ी जिन्स आहे ट्रिपल जीन में, ॾाढी बहितरीनु आहे। इन्हनि जी असांखे या हतब जी मां माना ॾिठी आहे परफॉर्मेंस, उन्हनि जी ज़बरदस्त आहे। या कूंज पुराणी वैरायटी शहबाज़ जेका, ऐं इन्हनि जूं माना जेको आहे बहितरीनु सिंध वन वैरायटी आहे, या SAU वन आहे मुंहिंजे ख़्याल में, मां ग़ालिबन मूंखे नालो ज़हन में कोन थो अचे, ॾाढो बहितरीनु आहे। ऐं हिन वैरायटी जे बारे में मूंखे मतिलबु छो दिलि मुतमिन नथो थिए। ॾिसो न, असां 100% कूड़ा या ग़लति बि थी सघूं था। त मां हिन किर्स 682 जे फील्ड ते बीठो आहियां। तव्हां असांखे ॿुधायो त मिसाल मथे जेकॾहिं हिन में ॾिसो त माल तमामु ज़्यादा थो थिए, ऐं हिन में गुलबाटी किरण जो कोन्हे को। मिसाल जेकॾहिं चऊं असां त हिन में गुलबाटी वग़ैरह किरे पई, त उहो हिन में इशू कोन्हे को, मूंखे ॾिसण में कोन आयो आहे। मां सुठे नमूने सां हिन खे ऑब्ज़र्व कयो आहे। तव्हां हाणे असांखे ॿुधायो त तव्हां छा था सम्झो, आया वैरायटी में पोटेंशियल आहे या असांखां कुझु ग़लतियूं थियूं आहिनि? इहे सभु शयूं पाण हिन वीडियो में डिस्कस कंदासीं। आबादकारनि जा कमेंट्स ईंदा, उन्हनि जा असां जेको आहे राया ॾिसंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू।